बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माया सलाउद्दीन हमारे सीरिया ऑफ सिंधी था आर्ट्स क्लास नंबर 64 है बेसिक इंग्लिश ग्रामर के कोर्स में जा असां गुज़िरियल वीडियो में यानी क्लास 63 के अंदर प्रीपोजिशन ऑफ प्लेस पढ़ी वसे। अज जो वीडियो भी प्रीपोजिशन ऑफ प्लेस के कुछ ही वर्ड्स ते आहे यानी प्रीपोजिशंस ते आहे। सो अज असां खयो आहे इंट, आंट, नेक्स्ट, बिसाइड, आउटसाइड। ये असांजा कुछ हुंदा टॉपिक्स जेके असां इन वीडियो में कवर कंदासीं। अच्छा हाणे मां हिते लिखियो आहे इन, ऑन, एट यानी जो प्राइमरी यानी अहम प्रीपोजिशन ऑफ प्लेस पढ़ायो वेंदो उहो हूंदो आहे इन, ऑन, एट। ऐं मां तव्हांखे जॾहिं असांजो प्रीपोजिशन जो इंट्रो हुयो पार्ट्स ऑफ स्पीच में त मां ही तव्हांखे ॿई पढ़ाए छॾिया टई इन, ऑन, एट। जस्ट फॉर इंस्टेंस मां थोरो हिनखे रिपीट कयां थो। इन सां किथे इस्तेमालु कंदा आहियूं यानी काई बि शइ प्लेस हुजे छा हुजे कंहिं बि दायरे जे अंदरि कमरे में या कंहिं चौदीवारी जे अंदरि काई बि शइ प्लेस हूंदी आहे असां हुन में इन इस्तेमालु कंदा आहियूं। काई भी शइ कंहिं सरफेस जे मथां हुजे असां उते उन सां छा लॻाईंदा आहियूं, ऑन लॻाईंदा आहियूं। ऐं एट किथे लॻाईंदा आहियूं जेका काई शइ कंहिं शइ जे भरिसां हुजे। ठीकु आहे न। मिसाल हाणे मां एट द बोर्ड आहियां, मां बोर्ड जे भरिसां आहियां। हाणे इन, ऑन, एट इहे टई जेके प्रीपोजिशन ऑफ प्लेस आहिनि इहे इंतिहाई अहम आहिनि। आई विल रिकमेंड यू ऑल त तव्हां प्रीपोजिशन जो जेको क्लास आहे पार्ट्स ऑफ स्पीच में इहो ज़रूरु रिपीट कंदव, हिन नोट सां गॾु अटैच करे छॾींदव हुनखे। त हीअ मां हिते वधीक डिस्कस न कंदुमि, बसि रिपीट कयो। अच्छा ॿियो आहे इंट ऐं इन। तव्हां ॾिसो त जेको हिते इन आहे ऐं हिते इंट में कहिड़ो फ़र्क़ु आहे इहो असां ॾिसंदासीं। हाणे यादि रखो त जेका इन आहे न इन सां उते इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं काई बि शइ कंहिं चौदीवारीअ जे अंदरि अची वई हुजे। मिसाल कीअं अगरि मां हिते थोरो हिकिड़ो बॉक्स थो ठाहियां ऐं हुनजे अंदरि हिकिड़ो माण्हू था ठाहियूं। ठीकु आहे। हाणे इहो छा आहे, ही इज़ इन द रूम, ही कमरे जे अंदरि आहे। पर इंटू असां कॾहिं इस्तेमालु कंदासीं जॾहिं कोई बि इन एक्शन अंदरि दाख़िल थींदो। मिसाल हिकिड़ो मां त चवां त ही कमरे में अची रहियो आहे यानी हाणे छा थींदो, इहो कमरे में अची रहियो आहे यानी इहो छा आहे, इहो एक्शन में आहे, इहो मूविंग पोज़ीशन में आहे। त पोइ असां उन जॻह ते छा इस्तेमालु कंदा आहियूं, इंटू इस्तेमालु कंदा आहियूं। ही इज़ कमिंग इनटू रूम यानी उहो हीअ प्लेस आहे त कोई बि माण्हू मूवमेंट सां उन में अंदरि दाख़िल थो थिए। पर ख़ाली इन जो मतिलबु छा आहे त कोई बि उनजे सिर्फ़ु जस्ट अंदरि आहे। ठीकु बाबा। त मूवमेंट सां असां इंटू लॻाईंदासीं। काई बि शइ कंहिं शइ जे अंदरि दाख़िल थी चुकी आहे, अंदरि आहे, त असां हुन में छा लॻाईंदासीं, इन लॻाईंदासीं। उन खां पोइ आहे ऑन ऐं आंट। हाणे ऑन जो मतिलबु हिन इन वांगुरु आहे त काई बि शइ कंहिं शइ जे मथां हुजे, जस्ट पई हुजे या उनजी मौजूदगी हुजे। पर आंट छा हूंदो यानी उन जे हाणे मथां छा हूंदो, उहा माना मूवमेंट में वेंदी। मिसाल कीअं, द बॉल इज़ ऑन द टेबल यानी ठीकु आहे त बॉल टेबल ते आहे त असां ऑन लॻायोसीं। चए थो द बॉल रोल्ड ऑन टू द फील्ड। छा थियो, उन ज़मीन जे मथां, ग्राउंड जे मथां उहो छा पियो करे, रोल कंदो पियो वञे ज़मीन ते। हाणे इते बि ते आहे त ज़मीन ते जेको आहे बॉल छा पियो करे, फिरंदो वञे पिया, रोल पियो करे। हाणे इते हिनजी मूवमेंट आहे। पर अगरि हिनखे ॾिसूं त बॉल पियो आहे टेबल ते त उहो हिकिड़ी उन जस्ट उन सरफेस ते पियो आहे। पर आंट जो मतिलबु छा आहे, उहा मूवमेंट सां उन ते क्रॉस थो करे। ठीकु आहे बि उनजे सरफेस ते, लॻे बि ते थो, त असां हुनखे आंट लॻाईंदासीं। सो उमेद आहे त इंट ऐं आंट जो जेको फ़र्क़ु आहे उहो तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। बाक़ी ऑन असां जे पढ़ंदा आहियूं सिंपल, इन जीअं पढ़ंदा आहियूं उहे आहे। ठीकु। उन खां पोइ नेक्स्ट टू ऐं बिसाइड, ॿिन्ही जी माना आहे भरिसां। ठीकु आहे। हाणे हिन ॿिन्ही जी माना आहे भरिसां। पर हाणे जेको नेक्स्ट टू आहे उहो आहे स्पेसिफिक ऐं जेको बिसाइड आहे उहो थोरो फ्लेक्सिबल। हाणे तव्हांखे मां सम्झायां थो। अगरि मां चवां थो एग्ज़ैक्ट अली अहमद जे भरिसां वेठो आहे। ठीकु आहे। अली अहमद जे भरिसां बिल्कुलु भरिसां वेठो आहे। पर तव्हां असां परे बीठा आहियूं ऐं ॾिसूं था त कोई उनजे मतिलबु वेझो आस पास आहे भरिसां वारो ई कॉन्सेप्ट। पर सफ़ा एग्ज़ैक्ट भरिसां माना जीअं न स्पेसिफिक थींदो आहे उहे न आहे, पर आस पास ई आहे, भरिसां ई आहे। परे खां ॾिसण में अगरि तव्हां चओ था यार इन भरिसां बीठो आहे, इते असां लॻाईंदासीं बिसाइड। फ़र्क़ु कोई बि कोन्हे, तव्हां जेको इस्तेमालु कयो। पर असांजे हिकिड़ो नॉलेज जे लाइ इहो हुजे त जेको नेक्स्ट टू आहे बिल्कुलु नेक्स्ट टू उहो बि भरिसां आहे, बिसाइड बि भरिसां आहे। पर हीउ थोरो फ्लेक्सिबल आहे। फ्लेक्सिबल जो मतिलबु छा आहे, हिन में थोरी लचक आहे। पर जेको नेक्स्ट टू आहे हिन जो मतिलबु बिल्कुलु नेक्स्ट टू माना भरिसां ई आहे। जीअं मिसाल चऊं था इंग्लिश बुक इज़ नेक्स्ट टू मैथ्स बुक यानी बिल्कुलु जेको अंग्रेज़ी किताबु आहे उहो नेक्स्ट टू यानी भरिसां ई पियो आहे कंहिंजे मैथ जे किताब जे। त हाणे तव्हां सम्झी वियो त नेक्स्ट टू ऐं बिसाइड जो मतिलबु त ॿिन्ही जो साॻियो आहे। पर हिन में छा आहे, स्पेसिफिक आहे, हे हुनजो छा आहे, फ्लेक्सिबल आहे। मिसाल शी सेट नेक्स्ट टू हर ब्रदर। हाणे तव्हां सम्झी वेंदो त पंहिंजे भाउ जे भरिसां वेठी आहे। पर हे तो चवे ही स्टूड बिसाइड हिज फ्रेंड,
ही पंहिंजे दोस्त जे भरिसां बीठो आहे, पर इन ॿिन्ही जो जेको कॉन्सेप्ट आहे ॿिन्ही जो भरिसां आहे, पर बिहाइंड बिसाइड जो मतिलबु छा आहे, मतिलबु वेझो ई हूंदो, उते ई आहे, उन ई एरिया में आहे। जीअं मिसाल हेठि पढ़ियो हुअसीं, हाणे मां मिसाल हेठि द बोर्ड आहियां, या असां हेठि द बस स्टॉप किथे पढ़ियोसीं, त मिसाल तव्हां आस पास आहियो की फ़ोन ते चओ था मां बस स्टॉप ते आहियां, ज़रूरु न त तव्हां उते वेठा आहियो, पर हुनजे आस पास आहियो त उते तव्हां हेठि लॻाईंदव। इन जो मतिलबु छा आहे, थोरी फ्लेक्सिबिलिटी आहे। न लास्ट वन आहे आउटसाइड। हाणे आउटसाइड जो मतिलबु छा हूंदो आहे, बियॉन्ड अ बाउंड्री, यानी कंहिं बि दायरे जे जॾहिं कोई ॿाहिरि हूंदो आहे असां उन जे लाइ आउटसाइड इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल हिकिड़ो चवंदासीं शनेल इज़ आउटसाइड द रूम, यानी उहो उन क्लास हिन कमरे खां ॿाहिरि आहे, यानी कमरे जी हिकिड़ी बाउंड्री आहे उन खां ॿाहिरि आहे। उन बाउंड्री खां जॾहिं काई बि शइ ॿाहिरि थींदी आहे त असां उन लाइ आउटसाइड इस्तेमालु कंदा आहियूं। उन जा कुझु मिसाल लिखिया आहिनि, द गार्डन इज़ आउटसाइड द हाउस, घर जे ॿाहिरों पार्क आहे, यानी बिल्कुलु घर जी हिकिड़ी बाउंड्री आहे, उन खां बाद में जेको आहे छा आहे असांजो पार्क आहे। ॿियो आहे शी वेटेड आउटसाइड द डोर, यानी दर जे ॿाहिरों उहा इंतज़ारु पिए कयो। सो आउटसाइड किथे, बियॉन्ड अ बाउंड्री। मूंखे उमेद आहे त अॼु जो जेको नंढो मुख़्तसिर क्लास आहे ज़रूरु तव्हांजे कंहिं न कंहिं नई शइ में इज़ाफ़ो कंदो, तव्हांखे सिखण लाइ कुझु मिलियो हूंदो। ही कुझु शयूं आहिनि अॼु यानी असांजे हिन क्लास में प्रेपोजिशन ऑफ प्लेस ख़तमु थी वियूं, गुज़िरियल में ऐं हिन वीडियो में कुझु प्रेपोजिशन ऑफ प्लेस हुयूं जेके अहम हुयूं ऐं अक्सर टेस्टनि में ईंदियूं आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त तस्वीर हूंदी आहे, ठीकु आहे, उन तस्वीर खे ॾिसी करे तव्हांखे मिसाल उनखे ॿुधाइणो पवंदो आहे त हिते कहिड़ी प्रेपोजिशन लॻंदी। जीअं मिसाल हिकिड़ी केट हुजे, ॿिनि बॉक्सिस जे विच में हुजे, ठीकु आहे, ऐं तव्हांखे चवंदो हिते अमंग लॻंदो या बिटवीन लॻंदो, ॿिन्ही जी माना बि विच में आहे। सो अहिड़े क़िस्म जी प्रेपोजिशन्स असांखे ईंदियूं आहिनि, असांखे इल्म में हुजनि। हाणे तव्हांजे साम्हूं हिकिड़ी लिस्ट आहे कॉमन एक्सप्रेशन ऑफ प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस, आम इस्तेमाल जे लफ़्ज़नि सां हर्फ़ ज़र जो इस्तेमालु। यादि रखो त जेका इन आहे इन जे लाइ बॉक्स में छा लिखियलु आहे, प्लेस हैविंग सम बाउंड्री, फिजिकल और विर्चुअल बाउंड्री, यानी कंहिं बि दायरे जे अंदरि हूंदी आहे काई शइ त असां इन लॻाईंदा। मिसाल इन हॉल, इन अ बिल्डिंग, इन कार, इन गार्डन, इन रूम, इन स्कूल, इन अ बॉक्स, इन अ लाइब्रेरी, इन अमेरिका, इन कपबोर्ड, यानी मतिलबु काई बि जॾहिं बाउंड्री जे अंदरि असां काई शइ इस्तेमालु कयूं त असां लॻाईंदासीं इन। उन खां पोइ ऑन, सरफेस ऑफ समथिंग, यानी काई बि शइ जेको आहे जेका कंहिं बि मथाशिरे ते हूंदी आहे, ऑन अ टेबल, ऑन अ ब्लैक बोर्ड, ऑन अ पेज, ऑन अ वॉल, ऑन द रूफ, ऑन अ मैप, ठीकु आहे। उन खां पोइ आहे एट। एट छा आहे, स्पेसिफिक प्लेस, ठीकु आहे, यानी उहा कंहिं बि वटि जे मिसाल असां पढ़ी आया आहियूं कंहिं बि दायरे जे आस पास वेझो। चवंदा आहिनि एट द एंट्रेंस, एट द बॉटम ऑफ गिलास, एट द फ्रंट ऑफ चेयर, एट द बस स्टॉप, एट द एज ऑफ रूफ। हाणे इहे छा आहिनि, कुझु अहिड़ा एग्ज़ाम्पल आहिनि जेके असांजे एट खे मेंशन कनि था। जीअं एट द बोर्ड आहे, एट द लैपटॉप आहे, काई बि शइ कंहिंजे जे वटि में हुजे या भरिसां हुजे। हाणे हुन जा कुझु एग्ज़ाम्पल सेंटेंसिस आहिनि, मां हिकु ॿ पढ़ां थो, तव्हां वधीक हिनखे वीडियो खे पास करे हिनखे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु ॾिसंदव। शी लिव्स इन न्यूयॉर्क, हाणे हिते छा लॻंदो, हिकु कंट्री जे अंदरि रहे थी त असां हिन लॻाईंदासीं। स्टूडेंट्स स्टडी इन लाइब्रेरी, उहे ॿार छा कंदा आहिनि, लाइब्रेरी जे अंदरि पढ़ंदा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा हिकिड़ी छा चवंदा आहिनि, हिकिड़ी बाउंड्री हूंदी आहे, हुनजे अंदरि पढ़ंदा आहिनि। उन खां पोइ द वेडिंग सेरेमनी विल बी हेल्ड इन द हॉल, हॉल जे अंदरि उहा वेडिंग सेरेमनी थींदी। चौथो नंबर आहे देयर आर सम बुक्स ऑन द टेबल, टेबल ते कुझु किताब आहिनि। हाणे अठो नंबर एग्ज़ाम्पल पढ़ां थो जेको एट सां रिलेटेड आहे। देयर वाज़ अ ह्यूज गैदरिंग एट बस स्टॉप, हिकु वॾो मेड़ाको थियो हुयो बस स्टॉप ते, हाणे असां हुते एट लॻायोसीं। सो इन्हनि शयुनि खे बि तव्हां ज़रूरु नोट कंदव। उमेद आहे त जो क्लास जेको प्रेपोजिशन ऑफ प्लेस ते ख़तमु थियो, इंशाल्लाह ईंदड़ में असां ॿियूं प्रेपोजिशन्स पढ़ंदासीं। अहम हुयूं, काफ़ी टेस्टनि में बि ईंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं कुझु तस्वीरां ॾिनल हूंदियूं आहिनि, काई शइ उन्हनि जे विच में हूंदी आहे या उन्हनि सां उनखे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि तस्वीर सां, ऐं असांखे उन सां गॾु हिकिड़ो MCQ अची वेंदो आहे प्रेपोजिशन सां। जीअं मिसाल हिकिड़ी केट हुजे, ॿ बॉक्सिस हुजनि, हुनजे विच में आहे, त तव्हां पुछंदा त हिते अमंग लॻंदी या बिटवीन लॻंदी, त इहे ॾाढियूं इंतिहाई अहम प्रेपोजिशन्स आहिनि। तव्हांखे ज़रूरु इन्हनि जी नोटिंग थियल हुजे, इन्हनि जो कॉन्सेप्ट क्लियर हुजे, त जीअं तव्हांखे कॾहिं बि टेस्ट में अचनि, बुक में अचनि, त तव्हां उन्हनि जो सही इस्तेमालु करे सघो। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। वरी मिलंदासीं नई क्लास में नई प्रेपोजिशन सां गॾु। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।